अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो तव्हां? उम्मीद आहे सभु ख़ैरियत सां हूंदा। मुंहिंजो नालो आहे मोज़म जमाली ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो MJ ऑफिशियल यूट्यूब चैनल। असांजो ही वीडियो सिंध जे मशहूरु सिंगर फ़ाइज़ा अली जे बारे में आहे। इन जे बारे में फ़ाइज़ा अली जे बारे में आऊं पहिरियां बि 2-3 वीडियो ठाहे चुको आहियां। वीडियो शुरू करण खां पहिरियां तव्हां दोस्त अगरि असांजे चैनल ते नवां आहियो त असांजे चैनल MJ ऑफिशियल खे सब्सक्राइब करे बेल आइकन जे बटन खे प्रेस करे छॾियो ऐं वीडियो आख़िर ताईं ॾिसो ऐं पसंदि अचे त इन खे लाइक ज़रूरु कजो। त हलूं था पंहिंजे वीडियो जी तरफ़। त दोस्तों, फ़ाइज़ा अली जो हिकु नओं एल्बम अची रहियो आहे। असां तव्हांखे इन वीडियो में उन एल्बम जो नालो ॿुधाईंदासीं ऐं इहो एल्बम कहिड़े चैनल ते अची रहियो आहे, कहिड़े प्रोडक्शन ते अची रहियो आहे, इहो बि असां तव्हांखे इन वीडियो में ॿुधाइण वारा आहियूं। त फ़ाइज़ा अली जो पहिरियां हिकिड़ो एल्बम आयो हुयो जंहिंजो नालो हो एल्बम 1 नंबर 1 एल्बम। इन खां पोइ हाणे ॿियो एल्बम अची रहियो आहे जंहिंजो नालो आहे एल्बम 2। इहो ईंदो AD प्रोडक्शन में। AD प्रोडक्शन जो मालिक दोस्तों, हिन कंपनी जो मालिक अली दोस्त बुरड़ो आहे, जंहिंजे नाले सां AD प्रोडक्शन रखियो वियो आहे। दोस्तों, ही फ़ाइज़ा अली जो एल्बम 2 तमामु जल्द अचण वारो आहे ऐं इन एल्बम 2 में तमामु सुठा गाना अची रहिया आहिनि। त दोस्तों, इहो हुयो असांजो अॼु जो वीडियो। अगरि तव्हांखे पसंदि आयो हुजे त वीडियो खे लाइक करे चैनल खे सब्सक्राइब करे बेल आइकन जे बटन खे प्रेस करे छॾियो, छो त असां अहिड़े क़िस्म जा वीडियो तव्हां दोस्तनि लाइ हर रोज़ु खणी ईंदा आहियूं। माशाल्लाह।